औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मरहबा बिकुम फी फसली। भलीकार चऊं था अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। अल्हम्दुलिल्लाह असां पढ़ी थी पे सूरह निसा। कुझु आयतूं असां पढ़ी थींदियूं। अॼु इंशाल्लाह कंटिन्यू कंदासीं 164 खां वेंदे 171 ताईं। कोशिशि कंदासीं त हिन खे कंप्लीट करे सघूं। रुकू नंबर आहे असांजो 23, जेको आउं सम्झां थो इख़्तिताम थींदो 169 ते। सही है। यानी 171 ते, पर असां अॼु सर, कोशिशि न कंदासीं त 169 ताईं पूरो कयूंसि। चलो। चलो जज़ा इंशाल्लाह ताला। आमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ताईं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। महिरबानी शुक्र अल्लाह जा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। गुज़िरियल क्लास में असां अल्हम्दुलिल्लाह हिन ते काफ़ी डिस्कशन कईसीं। अॼु हिनखे अॻिते था हलायूं। अऊज़, हिन ते मां बार बार इहे चवंदा त आईंदा लाइ नोट कजे। ऐन जो चार ॾिड़ी जे विच मां ईंदो अऊज़। ही ऐन न आहे, ही हमज़ा आहे, ही ऐन आहे। ॿिन्ही जो हमज़ा जो उचार किथां ईंदो आहे, कंहिंखे ख़बर आहे? हमज़ा जो उचार उहो निड़ी मां बि ईंदो आहे, पर कहिड़े हिसे मां? निड़ी में घणा हिसा थींदा आहिनि? टे। निड़ी मां घणा हिसा थींदा आहिनि? टे। ऐं निड़ी मां घणा उचार निकिरंदा आहिनि तजवीद जा? आइन गाइन टे सही। आइन गाइन बिल्कुलु उहे मथे ऐं हिसे मां, हा बिल्कुलु विचे मां। ऐं हा ऐं ओ हा। छह छह जेके निकिरंदा आहिनि गैन खा नुक़्ते वारा, उहे मथे पासे खां। ऐन हा, इन्हनि खे नुक़्तो कोन्हे को, इहे विच मां। अलिफ ऐं हा, या हमज़ा या हा चइजे, अलिफ जो उचार कोन थींदो आहे। हमज़ा या हा उहे हेठे हिसे मां। त ऐन ऐं जेको हेठे हिसो आहे न, हमज़ा ऐं अलिफ, सॉरी हमज़ा ऐं हा, इहो असां लाइ को ॾुखियो कमु कोन्हे को। माना असां जेको बि लफ़्ज़ चऊं था पिया, आराम सां चई वेंदा आहियूं। अऊज़ु बिल्लाहि, ही हा जेको आहे न, इहो हिते हेठे मां आयो आहे। हीउ जेको आहे न, इहो बि आराम सां कढी वेंदा आहियूं। ख ऐं ग़, इन जो बि को मसइलो कोन्हे, ॿई सही निकिरंदा आहिनि। असांजा को प्रैक्टिस करण जी ज़रूरत कोन्हे का। जेके निड़ी जे विच तां ईंदा न, जिन खे नुक़्तो कोन्हे, ऐन ऐं हा, इहे ॿई इन्हनि ते प्रैक्टिस करण जी ज़रूरत आहे। मां अॻे दफ़े हिकिड़ी ॻाल्हि कई त यकीन कंदव, जॾहिं मां इहो सिखियो ऐं मां ऐन जी प्रैक्टिस कई पए, त मूंखे माना मिक्सअप थी वेंदा वर्ड्स। हा जो ऐन में अलाए किथे किथे कीअं। पोइ मां को नथो ॿुधायां त मां 2 हफ़्ता मां इहा निमाज़ पढ़ी ॾाढी ॾुखी, अलाए 3 हफ़्ता। पोइ मूं चयो मां छॾियां थो, भला एॾी प्रैक्टिस नथो करे, ईमान सां कोन नथो ॿुधायां। मुंहिंजा एॾा लफ़्ज़ मिक्स पिया थियनि, पर अल्हम्दुलिल्लाह मुं चयो न, क़ुरान आहे न, सिखणो आहे, क़ुरान पाक करीम आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह सां हाणे एतिरी तौफ़ीक़ ॾेई छॾी आहे, ग़लती थींदी हूंदी, पर अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह चइजे। अञा बि मां हा चई वियो, अल्हम्दु आहे इहो। त कोशिशि सां अलाह साईं बहितर कयो, तजवीद बहितर थी, अॻिते बि अलाह साईं असांखे मदद कंदो इंशा अल्लाह ताला। छड़ो कोशिशि करण जी ज़रूरत आहे। त हीअ आहे अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। पर जॾहिं असां हिते सुकून कंदासीं, छा चवंदासीं? निरजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल 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 उक़दतम ऐन सां उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब ज़िदना इल्मन अजमाइन। ही ॻाढ़े अखर में आहिनि हिन आयत में। ही को ॿुधाए सघंदो आहे आहिनि छा? हिन ते घणी डिस्कस न कंदासीं। छड़ो कंहिंखे ख़बर आहे त ही अखर ॻाढ़े में छो लिखियल आहिनि।
तजवीद जो रूल आहे हिकिड़ो, 5 अखर आहिनि, उन मां 2 आहिनि। कहिड़ो? त हिते छा? कुतुब जदन जो आहे, कुतुब जदन एग्ज़ैक्ट, बिल्कुलु सही। ऐं हिन में छा थींदो आहे अखरनि में? कलकलो। अखर कलकलो करे पढ़िबो आहे, माना आवाज़ थिए, जीअं खड़को थिए। बहरहाल उन ते वधीक नथा ॾिसूं, पर कम से कम इहा ख़बर हुजे, इहे कलकले जा अखर आहिनि 5। रब यसिर वला तुअसिर वतमिम बिल ख़ैर। इन जी माना बि गुज़िरियल क्लास में पूरो क्लास माशाअल्लाह हिननि 2-3 ॻाल्हियुनि में हली वियो। अल्हम्दुलिल्लाह। दुआ घुरूं था पिया, अल्लाह मनफ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना ऐन 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 अल्लिमना मा यनफ़अना व ज़िदना इल्मा इल्मा। या अल्लाह फ़ाइदो ॾे असांखे उन शइ सां जेको तूं सेखारियो आहे असांखे, ऐं सेखार असांखे जेको फ़ाइदे वारो हुजे असां लाइ, ऐं वाधि कर असांजे इल्म में। अल्लाह साईं कोन दुआ घुरिजे, अल्लाह त न मोटाईंदो आहे दुआ, पर हिकिड़ो शर्त हूंदो आहे दुआनि में, थोरी कोशिशि पंहिंजी कजे। इहो हक़ु आहे। दुनिया जीअं ख़लकी वई आहे न, असां जे सिंध वारे क्लास में कंहिं सुवाल कयो हो, उन ते मां जवाबु ॾिनो हुयो, अलाह खे वधीक ख़बर आहे, पर जेको इल्म मुताबिक़ आहे, असां जेको चवंदा आहियूं न, मुंहिंजी क़िस्मत में लिखियलु हुयो, मुंहिंजी क़िस्मत में लिखियलु हुयो। भई जेकॾहिं मुंहिंजी क़िस्मत में लिखियलु हुयो त मां ही चङो कम बि न कंदुसि, न क़ुर सिखंदुसि, न क़ुर पढ़ंदुसि, न निमाज़ मुंहिंजी सुबुह जी हली वेंदी, या ॿियो जेको ॻाल्हियूं आहिनि, भई मूंखे ग़रीब जी मदद बि न आहे करणी, मूंखे क़िस्मत में मुंहिंजे अजा त भला हिनखे मां चङो न कयां, मदद न कयां कंहिंजी, या मुंहिंजी क़िस्मत में लिखियलु हुजा त मां रोज़ा रखां, मुंहिंजी क़िस्मत में लिखियलु हुजा त मां माउ पीउ जो बेअदब न थियां। इहे सभु त क़िस्मत में लिखियलु आहे, मां काॾे वञा? मुंहिंजे क़िस्मत में लिखियलु हो, तॾहिं मुंहिंजो हिन सां जहिड़ो थी पियो। मां लिखियलु आहे क़िस्मत में, पोइ उन में मुंहिंजो ॾोह कहिड़ो? इहा वॾी ग़लतफ़हमी आहे, इहा वॾी ग़लतफ़हमी आहे। इन में नऊज़ बिल्लाहि मिना, जेकॾहिं माण्हू को गुनाह जो कमु करे थो पियो, त उहो छा क़िस्मत में लिखियलु आहे? जेकॾहिं क़िस्मत में लिखियलु आहे त पोइ ॾोह केॾे वेंदो? जंहिं लिखियो उहो न ॾे वञे न ॾोह। पोइ लिखण करण वारे ते कहिड़ो गुनाह थी पियो? लिखंदो केरु? क़िस्मत असांजी अलाह लिखी आहे। नऊज़ बिल्लाहि मिना, पोइ छा अलाह ते असां ॾोह ॾियूं? इहो ग़लति आहे। असल में आहे छा, मां मुख़्तसिर थो कयां हिनखे, क़िस्मत में लिखियलु ईअं आहे त हीउ जेको असां कमु कंदासीं, जेको मूंखे ख़बर न आहे त हिकिड़नि 5 मिंट, 5 कलाक या 5 ॾींहं, 5 महीना, 5 साल त छॾियो, 5 मिंटनि खां पोइ मां इनशा करे असां कमु चवंदो न, इनशा मां ई कमु कंदुसि, त उहो असां कमु कंदा आहियूं, जेको बि ॻाल्हाईंदा आहियूं, ॿोलाईंदा आहियूं, ठीकु आहे, उनजी ख़बर असांखे न आहे। तॾहिं फॉर एग्ज़ाम्पल मां कंहिं का ग़लति ॻाल्हि थो करे वञा, त पोइ तव्हां नोट था कयो त सही, तव्हां त ही ग़लति पढ़ियो हिनखे, इल्मा जे बजाए ही इल्म आहे। अड़े सॉरी यार, सॉरी, हा बाक़ी तव्हां सही था चओ, मुंहिंजी नज़र न पई, मां तॾहिं न पढ़ी सघियो सही। माना छो मां पोइ सारी छो थो कयां, जेकर तव्हां पॉइंट आउट को ग़लती खे? माना मुंहिंजो ध्यानु ॾियणु मुंहिंजो कमु आहे, अमल करणु असांजो कमु आहे। लैस लिल इंसान इल्ला मा सआ, इंसान खे उहो ई मिलंदो जंहिंजी उहो कोशिशि कंदो। हाणे जेका मूं कोशिशि कई, जेको मूं अॼु क्लास में असां सभु वेठा आहियूं, अलाह पाक असांखे आज़ादु छॾे ॾिनो, पर असां इहो फ़ैसिलो कयोसीं त उहा ॿिए हंधि कोन था वञूं, अॼु इहो कलाक असां क़ुर लाइ कढूं था, इहो असां लिखियो त क़िस्मत थी वई। हाणे इहो जेको असांखे फ़ैसिलो करिणो हुयो, इहो असांखे ख़बर कोन्हे हुई, पर अलाह खे मालूम हुयो त हीउ फ़ैसिलो इहो ई कंदो। इन खे असां क़िस्मत चवंदा आहियूं। पर इन जो चङे ऐं बुरे जो अमल जो ज़िमेदार केरु आहे? असां पाण आहियूं। तॾहिं त दुआ घुरंदा आहियूं अलाह खां, अलाह से इस इल्म में वाधारो कर। जेकॾहिं मुंहिंजी क़िस्मत में वाधारो लिखियलु आहे त पोइ छाजी दुआ घुरां? अलाह से मुंहिंजी क़िस्मत में लिखियो आहे, वाधारो थी वेंदो पंहिंजो पाण। न, दुआ तॾहिं त आहे, अलाह से मां कोशिशि कयां थो पियो ऐं मुंहिंजे इल्म में वाधारो करना, महिरबानी कर मुंहिंजा मौला, फ़ाइदो ॾे असांखे उन शइ सां जेको तूं सेखारियो आहे। माना मां अमल चङा कयां, इन फ़ाइदो वठां हिन मां जेको सेखारियो आहे तूं, क़ुर पाक, हदीस मुबारक, जेको जुमनि में ख़ुतबनि में ॿुधूं था, जेके बि ॻाल्हियूं आहिनि, अल्हम्दुलिल्लाह चङाई जूं सेखार असांखे जेको फ़ाइदे वारो हुजे असां लाइ, ऐं जेको अॻिते जेको मां इल्मु सिखां
उहो बि फ़ाइदे वारो हुजे मुंहिंजा मौला। छड़ो टीवी जे ड्रामनि जे सीरियल जा नाला यादि न हुजनि, जो हिकिड़ी सीरियल ख़तमु थी न आहे मथां ॿी हलाइणी आहे, ॿी ख़तमु थी न आहे मथां टी हलाइणी आहे, सभु ड्रामा ॾिसणा आहिनि, बेकार। अहिड़ो इल्मु मुंहिंजा मौला नॉलेज वारो हुजे, फ़ाइदे वारो हुजे कंहिंजे लाइ, ऐं वाधिकर असांजे इल्म में। आमीन या रब्बल आलमीन। साईं हुन में वरी हू बि हिकिड़ो अचे थो न त तक़दीर जेको इख़्तियारी आहे ऐं ॿी तक़दीर जेको आहे सो अलाह ताला जेको आहे सो उहो पंहिंजे हिसे में रखई आहे। उहा साईं बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, साहिड़ी ॻाल्हि आहे, जेके अलाह जे अख़्तियार में आहिनि। मां किथे ॼाईंदुमि, मुंहिंजो माउ पीउ बिल्कुलु केरु आहे साईं, मुंहिंजी औलाद केरु आहे, छा मुंहिंजो हक़, मुंहिंजो को असरु आयो न थिए? उन में पंहिंजो को हिसो कोन्हे हुन में त मुमकिन इंसान थी जो। नथो सघे न साईं। मां जो चवां त जेकर मां कैनेडा में मां इमिग्रेशन कई आहे, पर मां कैनेडा में ई किथे पैदा थिया, पर पोइ हुन में चङाई कहिड़ी आहे, थी सघे थो मां के अहिड़े नॉन मुस्लिम जे घर पैदा थियां। त इहे शयूं अलाह जे हस में आहिनि। पोइ माण्हू चवंदासीं पोइ जेका काफ़िर आहिनि, भला उन्हनि जो कहिड़ो ॾोह मुस्लमान जे घर में पैदा न थिया, अलाह इहा मूंखे ख़बर कोन्हे का, उन्हनि कहिड़ो ॾोह कयो। उहो वञी पाण अलाह खां पुछनि जॾहिं उते पुॼनि त यार तूं असांखे छो हिन घर पैदा कयो, ख़तमु। मां त शुकुरु कंदुमि भई यार मूंखे कई मुंहिंजा मलाक कम अज़ कम मूं ते महिरबानी कई, मूंखे कंहिं मुस्लमान जे घर पैदा कई। छो जो मूंखे जेकॾहिं ईसाई या कंहिं हिंदू जे या कंहिं ॿिए जे बहाई जे घर पैदा करे हा, त मां त मुस्लमान खे वेठो पिटियां हा वेठो, मूंखे त वणे ई कोन मुस्लमान जहिड़ा फालनि। त इहे ख़ुदा जे हथ में आहिनि, मौत ज़िंदगी ख़ुदा जे हथ में आहे। पर पोइ जे मौत मौत जेकॾहिं लिखियलु आहे, पोइ पता दुआऊं छो कनि, अलाह से हिनखे वॾी हयाती ॾे, अलाह से तोखे वॾी हयाती ॾींदो। साईं अंडरस्टैंड करणु खपे त कुझु शयूं वाकई माना अलाह जे हथ में आहिनि, पर मोस्टली अलाह पाक इंसान खे अख़्तियार सां पैदा कयो आहे। इहो ई त सबबु आहे, न त जन्नत ऐं जहन्नम छाजे लाइ? एॾी सज़ा, खल सड़ी वञे तव्हांजी, वरी ॿीहर खल लॻंदी, वरी उहा सड़े त वरी ॿीहर लॻंदी। असां खल ते असां पढ़ी आया हुआसीं त खल में जेके तह थींदा आहिनि उहे तव्हां ॾिसो त जेकॾहिं साइंटिफिकली हाणे ख़बर थी पए त कंहिंजी खल मथां सड़े त ॾाढो सूरु थींदो, अञा थोरो डीप वञे त वधीक सूरु थींदो, टे हिसे ते वेंदी त सूरु घटि थींदो वेंदो। मतिलबु छा? हॾे खे लॻंदे खां पहिरीं जेको आहे सूर जूं रॻूं ई ख़तमु थी वेंदियूं आहिनि सड़ण सां, त तव्हांखे सूरु ई कोन थींदो। पोइ जेकॾहिं दोज़ख में जेके साड़े थो अलाह पाक, तस्ला नारन हामिया, सूरह हाशिया में आहे न, सड़ंदा जेको आहे बाहि में, क़ुर पाक बार बार चयो आहे जहन्नम आहे छा, नार आहे छा, बाहि आहे न। त बाहि में जॾहिं सड़ंदा, खल सड़ी वई त पोइ मज़ू आहे जहन्नम खे वेठा हुजनि। हाणे छा बाहि कंदी उन्हनि खे? कमाल आहे रब साईं जो। वरी खल बदिलबी, नई खल ईंदी त जीअं उहा सड़े। अस्तगफिरुल्लाह रबी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। त चवण जो मक़सदु इहो आहे त जेके शयूं, अलाए कहिड़ी ॻाल्हि तां ॻाल्हि अची वई, जन्नत ऐं दोज़ख जी ॻाल्हि अची वई, त पोइ इहे त पोइ इहे छाजे लाइ आहिनि? जेकॾहिं असांजे पंहिंजे वस में को अमल कोन्हे को, त पोइ जंहिंसां सज़ा जो तसवर ई कोन्हे को। ऐं पहिरीं सभ खां ॻाल्हि इहा त अलाह छा पोइ नाइंसाफ़ी थो करे? इहा बि ॻाल्हि न आहे। अलाह त बहितरीनु मुनसिफ़ आहे, हुन खां वधीक केरु आहे? त चवण जो मक़सदु इहो आहे त अलाह पाक नाइंसाफ़ी कोन कंदो, त पोइ जन्नत ऐं दोज़ख छाजे लाइ आहे? ऐं तव्हां जेको सूरह मुल्क पढ़ंदा आहियो न, उन में हिकिड़ी जेका आयत आहे न, उहा मां पढ़ी पढ़ी वल्लाही मां ईअं न चवां त को मूंखे सम्झ में घणी आया, थोरी आहे, पर चवण जो मक़सदु इहो आहे त जेके आयतूं सम्झियूं आहिनि न, उहे पढ़ी वाक़ई कॾहिं ख़ौफ़ थींदो आहे। तव्हां सूरह मुल्क जी आयत खणी पढ़ो, जेका पहिरें रुकूअ में आहे, फ़ातरफ़ू बिज़ंबिहिम फ़सुहक़न लिअस्हाबिस सईर। फ़ातरफ़ू बिज़ंबिहिम, ऐं सिंधी लफ़्ज़ आहे इहो, फ़ माना पोइ, फ़ातरफ़ू एतिराफ़ कंदा, एतिराफ़ करणु माना छा हूंदो आहे? क़बूल कंदा। जॾहिं दोज़ख वारा पुछंदनि तव्हां वटि को रसूल न आयो छा ॿुधाइण लाइ तव्हांखे का? चवंदा हा आयो हुयो। दोज़ख जे फकज़्ज़बना मालिक फकज़्ज़बना फ़कज़्ज़बना वक़ुलना मा नज़्ज़लल्लाहु मिन शैइन इन अंतुम इल्ला फ़ी दलालिन कबीर। तव्हां अल्लाह गुमराह हो, छा आहे असां मञियोसीं कोन, पाण एतिराफ़ कंदा। पोइ इहो क़िस्मत में लिखियलु हुयो न? तंहिं करे अलाह साईं खां हिदायत वठणु खपे हर वक़्तु। इहदिन सिरातल मुस्तक़ीम, जॾहिं असां अलम शरीफ़ पढ़ूं त वल्लाही जॾहिं असां इहदिन सिरातल मुस्तक़ीम चऊं न, ख़ुदा ॼाणे थो साईं असांजी हालत अहिड़ी हुजणु खपे
जो माण्हू जीअं न को मजबूर वेठो हुजे काथे, जेको आहे जीअं माना जेकॾहिं एॾो सड़ंदो हुजे गर्मी में, को माण्हू अची हुनखे थधो पखो ॾे या को छांव ॾेसि त केॾो शुक्रगुज़ार थींदो। या जेका ज़रूरत हुजे असांखे कंहिं शइ जी, मानी गभे जी, बीमार खे छो गोरीअ जी, त यार इन सां शिफ़ा थी वेंदी। केॾो माण्हू जेकर कहिड़े नमूने घुरंदो कंहिंखो मदद, कंहिंखो घुरणी हुजे त आज़ी नीज़ारी करे, हा न। या कंहिंखो मदद घुरंदो चवंदा त हेॾे मिस्टर, हे मूंखे मदद खपे प्लीज़, हेॾे हेॾे हेॾिया, कंहिंखे सां ईअं ॻाल्हाईंदा आहियूं। मदद वारे सां आज़ी निज़ारी कबी आहे। ए दिन सिरातल मुस्तक़ीम जॾहिं चऊं त असांजो ईमान सां अखियूं भरिजी अचनि, अमल असांखे अलाह नसीब करे इनशा अलाह ताला। आयतुनि पंहिंजनि ते हलूं था पिया 163 खां 166। वही जो ज़िक्र आहे हिते, ऐं हीउ तमामु वॾो टॉपिक आहे वही। पर वही जेको हिते ज़िक्र आहे, अलाह पाक छाजे लाइ आंदो आहे? जेका वही अलाह कई नबियुनि लाइ, ऐं वरी अलाह जी उन्हनि ते शाहिदी। पर अलाह जी शाहिदी खां पहिरीं हिकिड़ी ॿी ॻाल्हि आई आहे, ॾाढो इंट्रस्टिंग थी वेंदो जॾहिं हुनखे सम्झंदासीं इनशा ताला। अचो त सिखूं। 163 असां पूरी करे चुका आहियूं, उन डिस्कशन थोरो हीअं रवानी में हलाइण लाइ 163 ई खणंदासीं, पोइ अॻिते हलूं था पिया इनशा ताला। 163 में अलाह पाक फरमाए थो पियो इन्ना औहैना इलैक। पहिरीं ॻाल्हि त हिते रुकजणु खपे। इन्ना माना बेशक असां, बेशक असां, औहैना वही कई असां। हिते मां लास्ट टाइम ठाहियो, हिनखे वरी अलाए छो ग़लति थी आहे, हिन में कोन आयो आहे। साईं चैट में, साईं नईम साहब ॾिसंदो चैट में छा आहे प्लीज़? चैट में का ॻाल्हि लिखियलु आहे छा? कंहिं जवाबु ॾिनो त कोन्हे? न साईं, जवाबु कोन्हे। कान्हे, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे न काई? न। ठीकु आहे, बसि महिरबानी। त हलूं था पंहिंजे हिन ॻाल्हि ते जेका असां कई पए। त अलाह पाक फरमाए थो पियो त बेशक असां वही कई तोॾां, ऐं बेशक असां वही कई असां केॾां? तोॾां, ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ठीकु आहे। कीअं? कमा, कमा माना जीअं, औहैना जीअं वही कई असां, इला नूह माना नूह ॾांहुं। ठीकु आहे। नबी अलाह पाक जेको आहे न हज़रत नूह अलैहिस्सलाम जो ज़िक्र पहिरियों आंदो आहे, जीअं असां इहो ज़िक्र करे चुका आहियूं। इन ते इनखे असां वधीक डिस्कशन कोन कंदासीं। उहो असांजे वीडियो में लास्ट वारे में बाक़ाइदे आहे, जेके ॾिसणो हुजे उते ॾिसी सघे थो पियो। ठीकु आहे। ऐं अलाह पाक पोइ चए थो पियो त पोइ वरी वही कई असां केॾां पोइ व नबीन में बादी, उन खां पोइ जेके नबी आया उन ॾे बि असां वही कई। हिकिड़ी ॻाल्हि मां अॼु हिन में चढ़े मां सेटिंग ठाहियां पियो, हिकिड़ा ॿ लफ़्ज़ थोरा नोट कजो प्लीज़। अलाह पाक थोरो अटेंशन ॾिजो, थोरो प्लीज़। छो जे टॉपिक अॻिते जेको हले थो न ईसा अलैहिस्सलाम जो, उते कमु ईंदो इहो लफ़्ज़ कहिड़ो, इहो मूंखे ज़हन में अॼु आयो थो, मां जॾहिं ठाहे पियो स्लाइडूं। अलाह पाक फरमाए थो पियो, ॾिसो, बेशक असां वही कई असां तोॾां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जीअं वही कई असां नूह अलैहिस्सलाम ॾांहुं। ऐं पोइ ही बाद जेको आहे न, ऐं पोइ पैगम्बरनि ॿियनि ॾांहुं उन खां बाद। हाणे ऐं पोइ हिते लिखियलु कोन्हे को, माने मक़सदु इहो आहे, ऐं पोइ पैगम्बरनि ॿियनि ॾांहुं नबी ईअं न कहिड़ी मिम बाद ही नूह अलैहिस्सलाम जेको पैगम्बर आहे न, ही काॾे थो वञे? नूह ॾे, नूह अलैहिस्सलाम ॾे। माना असां ॿियनि ॾे बि कई, उन खां बाद, कंहिंखां बाद? नूह अलैहिस्सलाम खां पोइ ॿियनि ॾे कई। हाणे नोट कजो, अलाह पाक जॾहिं चए थो पियो त मां वही कई ॿियनि ॾे बि, नबियुनि ॾे बि, रसूल जी ॻाल्हि कोन थो करे, नबियनि जी ॻाल्हि थो करे उहो हिते। हिनखे नोट कजो, अॻिते कमु ईंदी असांजी ॻाल्हि। पोइ अलाह पाक अॻिते फरमाए थो पियो, हाणे थोरा मिसाल थो ॾिए अलाह पाक। हज़रत नूह अलैहिस्सलाम खां पोइ अलाह पाक केॾे वही कई? औहैना, ऐं वही कई असां कंहिंसां? इब्राहिम ॾे, व इस्माईल व इसाक व यकूब व असबात व ईसा व अयूब व यूनुस व हारून व सुलैमान। ही सभु जेके बनी इसराईल जा नबी थिया या बनी इस्माईल जा थिया? साईं बनी इसराइल जा थिया। न, हे कोन थींदा, छो जो इब्राहिम ऐं इस्माइल कोन थींदा बनी इसराइल में। ओ हितां इस थींदा कोन व याकूब वल असबात।
हाणे साईं याकूब खां इब्राहिम, पोइ न बनी इसराइल जी। हा, हे इब्राहिम अलैहिस्सलाम, बनी इस्माइल बि आहे, त बनी इस्माइल बि आहे। बनी बहितरीनु साईं, बनी माशाल्लाह, बहितरीनु, सुठी, बहितरीनु। ऐं इस्माइल अलैहिस्सलाम, इस्माइल अलैहिस्सलाम आहे, को बनी कोन्हे को। उन खां पोइ इसहाक अलैहिस्सलाम, को बनी कोन्हे को। वरी इसहाक अलैहिस्सलाम जो पुटु आयो याकूब अलैहिस्सलाम, हाणे ईंदो, हेसि ताईं बि को बनी कोन्हे को। वल असबात, जॾहिं हे ईंदो असबात, माना औलाद, हिन जी औलाद, कंहिंजी, याकूब अलैहिस्सलाम जी औलाद खे छा चइबो? बनी इसराइल। बनी इसराइल। ऐं असां वही कईसीं बनी इसराइल ॾांहुं। वरी ख़ासि ॻाल्हि अलाह कहिड़ी थो करे, व ईसा, उन ना बि वही कईसीं, तव्हां हुनखे नबी मञियो तोड़े न मञियो। व अयूब, व यूनस, व हारून, व सुलेमान। हाणे हारून खे मञींदा, सुलेमान खे मञींदा, ईसा अलैहिस्सलाम खे यहूदी न मञींदा। पर अलाह पाक छा थो चए, अलाह पाक ॿुधाए थो त असां सभिनी ॾे वही कई आहे। वही कई आहे त इहे केरु आहिनि? इहे पैगंबर आहिनि। असां वही कई तो ॾे, जीअं वही कई हिननि ॾे। हा हा, सुभाणे अलाह। हाणे अॻिते हलजो, ॾिस आयत हले थी अञा। साईं हिकिड़ो मिंट साईं, जी साईं। तव्हांजी माना कई वो नबीन मिन बैद ही, तव्हां हा चयो जुमिले तर्जुमे में तव्हां चयो ऐं पोइ, पोइ हिते कोन्हे साईं, तव्हां चयो त पोइ लिखल कोन्हे। हा, मुंहिंजे ख़्याल में पोइ त कोन्हे। हा पोइ अरबी में कोन्हे साईं, बैद ही जेको आहे सो ही जेको आहे इहो हा, पोइ कोन थींदो साईं। न साईं, हे ज़मीर आहे न, हम्म, ही कंदो। हाणे हिन में ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ो मिंट, ॿ ॻाल्हियूं थी सघनि थियूं। माना इहो चए थो असां जेको असां वही कई, माना वही कई असां तो ॾांहुं, जीअं वॾी वही कई नूह अलैहिस्सलाम ॾांहुं ऐं ॿियनि पैगंबर ॾांहुं, उन खां बाद। हाणे ही जेको उन आहे न, उन ही उन आहे, ही उन खां अच्छा बाद, मिन बैदी, खां माना मिन, मिन बैदी माना उन खां बाद। हाणे या त उन ईंदो हज़रत नूह अलैहिस्सलाम ॾे, या ईंदो वही जे लाइ, पर इहो न हज़रत नूह अलैहिस्सलाम लाइ थींदो, छो जो नबी जी ॻाल्हि थी हले। वही केॾे कई वई? तो ॾे, तुंहिंजो ज़िक्र आयो, पोइ नूह अलैहिस्सलाम जो ज़िक्र आयो न। हाणे माना हज़रत नूह अलैहिस्सलाम ॻाल्हि जॾहिं अलाह कई त पोइ चए थो वन नबी न मिन बैदी, माना हज़रत नूह अलैहिस्सलाम खां पोइ जेके वही आया, उन्हनि ॾे बि असां, माना जेके बि नबी उन्हनि ॾे वही कई आहे असां। ॿियो बि हिनखे सही सही। पोइ हक़ीक़त में, छो जो फा लिखियलु कोन्हे हिते, तुम लिखियलु हा बि कोन्हे, इन करे हिनखे पोइ सही, बहितरीनु पॉइंट साईं। ऐं हिनखे रखूं था पिया ब्रैकेट में। ब्रैकेट। ठीकु आहे, छो जो इहो हुनजो लफ़्ज़ न आहे। मां वरी चेक कंदुसि, इंशाल्लाह ॾिसूं था। न साईं, उन खां पोइ, उन खां बाद जेको तव्हां लिखियो आहे तो दैट विल सफाइस फॉर पोइ। उन बैदि न साईं, न हीअ आहे न हा, साईं। उन खां बाद जेको आहे सो उनजो मतिलबु पोइ बि थी सघे हा, थो। इहो सही आहे। इन खां ईअं ईअं न हुजे तॾहिं बि ठीकु हुए। ऐं हा पैगंबरनि हिन ॿियनि न, उन खां बाद, इहो त सही हो बिल्कुलु। हा सही आहे। हा, इहो पोइ कढूं था, ठीकु आहे, हा सही था चओ साईं, ठीकु थियो, इहो बसि सही आहे बिल्कुलु। साईं वरी बि ग़लति थी वियो साईं, पोइ न सही, पोइ अची वियो। बाद ऐं पोइ साईं ॻाल्हि साॻी थी वई नी। हा, त पोइ हिनखे कढूं साईं। हा हिन पोइ खे कढी छॾियो पहिरीं वारे खे। हा ज़रूरु, जी ठीकु आहे, ठीकु आहे, सही, सही था चओ। इहो कीअं थियो, छो थो निकिरे? हा सही हो, हुन खां पहिरीं सही हो तव्हां जेको लिखियो हो पहिरीं। हा ठीकु आहे साईं, हे कढूंसि था बसि, ठीकु थियो, हा महिरबानी साईं। पर साईं हिकिड़ी हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे, इहे जेको आहे सो हज़रत नूह अलैहिस्सलाम खां पोइ जेके नबी आया, हा, ऐं पोइ विच में जेको आहे सो उन खां पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम जेको आयो, उन विच में बि काफ़ी नबी हुया। त साईं शीश अलैहिस्सलाम हूंदो या कुझु बि, वला आलम साईं, ख़ुदा पाक जेको अलाह रूह जी ॻाल्हि कई आहे, उहो पोइ डिटेल में हिन जा तफ़सीर कुझु ॿिया बि थी सघनि था पिया, ख़ुदा ॼाणे, अलाह पर पाक। हिन आयत में ई ज़ाहिर थिए थो न साईं। हा, त वन बि ॾिसो में बाद ई, औहैना इला नूहन व नबीन मिन बादिही स्टॉप व औहैना इला इब्राहिम। ईअं बि थी सघे थो, ईअं बि तव्हां माना करे सघो था। ऐं असां वही कई इब्राहिम ॾांहुं, इस्माइल ॾांहुं, पर साईं इहे त हज़रत नूह अलैहिस्सलाम खां पोइ आया आहिनि न, त न अलाह न पाक साईं हा, उहो नूह खां पोइ जेके ॿिया आया उन्हनि जी ज़िक्र थो हले उन्हनि हींअर। ते, ऐं पोइ वरी नओं सेंटेंस आहे व औहैना इला इब्राहिम। तव्हां सही था चओ,
त मक़सदु चवण जो इहो आहे त इहो ठीकु थी वियो नबी न, पर कुझु बि हुजे त नूह अलैहिस्सलाम खां पहिरियों जेके आया आहिनि हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे विच में उनजो ज़िक्र कोन्हे हिते। ज़िक्र कोन्हे पर आहिनि इलाही। जी हा। हूंदासीं, बिल्कुलु हूंदा। पोइ हा हुन में साईं, अलाह पा ॾिसो न साईं, पोइ हज़रत शीस अलैहिस्सलाम आया, ॿिया आहिनि हज़रत जेको आहे इदरीस, उहा इदरीस हुयो साईं, इदरीस अलैहिस्सलाम आहे, त पाण उन ॾे वही थी या कहिड़े यूनुस नमूने सां हुयो, हुनखे हज़रत यूनुस हुयो। यूनिस हे अचे थो न साईं, यूनिस पोइ आहे मुंहिंजे ख़्याल में। यूनुस यूनिस पहिरियों साईं। पहिरियों आहे इहो। जी जी, पहिरीं हुओ हुननि खां, हज़रत इब्राहिम खां पहिरीं हुयो। साईं पोइ हिन आयत में कीअं लिखियल आहे व ईसा व अयूब व यूनस? हा उहो त साईं न उहो हाणे त साईं ही जेके आहिनि साईं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां पहिरीं आया आहिनि। ॾिसो उहो अयूब सीक्वेंस में कोन्हे न साईं, ॾिसो ॾिसो हिते न सीक्वेंस सीक्वेंस में में न, कोन्हे, सीक्वेंस में न आहे न साईं। हारून सीक्वेंस में अलैहिस्सलाम कोन्हे। न न बिल्कुलु हारून अलैहिस्सलाम त अच्छा। जेको आहे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खां पहिरियों हुयो। ऐं वरी सुलेमान पहिरीं थो अचे दाऊद खां, ॾिसो हिन आयत में हा बिल्कुलु पहिरियों थो अचे। दाऊद ठीकु पहिरीं हुयो। पर हिन में साईं हिकिड़ी ॿी ॻाल्हि अथव जेका नोट करण जी ॻाल्हि, इहा बि त ॻाल्हि सही, त इन जो को हिकमत हूंदी, मां न ते डेप्थ में कोन वियो आहियां, पर ॾाढी सुठी पॉइंट आहे इहा। ऐं किताबनि में लिखियलु हूंदव तफ़सीरनि में ज़रूरु, हिन में का हिकमत अलाह पाक ज़रूरु रखियो आहे साईं, त पोइ छा था सम्झूं, ईअं का ईअं त न हूंदी त यूनिस हिते आयो हिते बि त अची सघे पियो। अलाह। अच्छा ॿी ॻाल्हि नोट कजे साईं, त हीअ जेको ईसाई अथव तव्हांखे जेके आहिनि न उहे न बनी इसराईल यहूदी, उहे जीअं जेको असां हज जो चवंदा आहियूं न त हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खे अलाह पाक हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख्वाब में आयो त हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खे वञी ज़बह कयो हुते करण लाइ, वठी वियो हो माना ज़बह करण लाइ, त हीअ वरी इहो खणंदा आहिनि हज़रत इसहाक अलैहिस्सलाम ॾे। जी ठीकु हा। आहे। जॾहिं त उहो वक़्तु जेको ॿुधाइजे थो पियो न हज़रत इसहाक अलैहिस्सलाम त पैदा बि कोन थियो, त छो जो 13 साल नंढो हो, अलाए 14 साल हज़रत इसहाक अलैहिस्सलाम हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खां। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं अलाह पाक हिननि ते ज़िक्र कयो आहे न व औहेना इला इब्राहिम, हाणे इब्राहिम अहिड़ी हस्ती आहे जंहिं ते कंहिंखे एतिराज़ कोन्हे को त नबी हुयो। ठीकु साईं, तॾहिं अलाह पाक चयो इब्राहिम हनीफ़ आहे, उहो त दीन जे हक़ ते अचो त भला उन ते त ॻाल्हि भला हल भला इब्राहिम त तव्हांखे एतिराज़ कोन्हे, अचो त भला इब्राहिम जे दीन ते अची भला अचो त ॾिसो उहो कहिड़ो आहे, तव्हां बि मञो असां बि मञूं था, मुखालफ़त ई ख़तमु, क़ुर पाक में आयल आहे ईअं। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम खां पोइ कंहिंजो नालो आहे? इस्माईल। इस्माइल। इसहाक पोइ आयो आहे। क़ुर पाक इहा वॾी हिकमत आहे, ॾिसो था। इसहाक खां पोइ यकूब, हाणे यकूब खां पोइ हुन जा ॿार, हाणे ॿारनि खां पोइ जीअं तव्हां चओ था पिया त हज़रत अलाह पाक हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र कयो आहे, छो जो ईसा ते बहस घणो आहे। ईसा ईसा अलैहिस्सलाम खे असां नबी मञूं था मुस्लमान, बनी इसराईल वारा हुनखे नबी नथा मञनि यहूदी। जॾहिं त ईसाई ख़ुदि पाण मुंझा पिया आहिनि, आहे नबी पर छो जो नबीन जो ज़िक्र आयो आहे न, क़ुर पाक त ॿुधाए थो पियो, असां सभिनी खे ख़बर आहे, पर छा आहे त हुननि जे लाइ कॾहिं अलाह आहे, कॾहिं अलाह जो पुटु आहे, कॾहिं अलाह जो पाछो, अलाए छा छा आहे, त उहो असां ज़िक्र कंदासीं अॻिते हली इनशा ताला कंहिं ॻाल्हि में। हिते असां थोरो आयत खे ॾिसूं, पर हीअ सुठी पॉइंट आहे। हज़रत अयूब अलैहिस्सलाम आयो आहे, पोइ हज़रत यूनुस अलैहिस्सलाम आयो आहे, इन में को का हिकमत हूंदी उहा तफ़सीर में ॾिसी सघिजे थी पई। हारून अलैहिस्सलाम आयो आहे, पोइ सुलेमान अलैहिस्सलाम आयो आहे। ठीकु। साईं हज़रत ईसा अलैहिस्सलाम न सिर्फ़ नबी हुया बल्कि जलीलुल क़दर पैगंबर बि हुया। चइनि मूं साईं जेके चारि चइबा आहिनि, हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी, 5। हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, इहे चइनि खे ख़ासि तौरु ॻणियो वेंदो आहे। ठीकु आहे, क़ुर पक में आयो आहे। बहरहाल हारून व सुलेमान, ठीकु आहे साईं। जी साईं। यूनुस बि हुयो, यूनुस बि जलीलुल क़दर 5 में हो। साईं न चइनि में हज़रत इहे चारि अचनि था, पोइ 5 हूंदा या 6 वला, पोइ वरी कंहिं आदम अलैहिस्सलाम लाइ चयो आहे, वला आलम साईं। असां लाइ सभु पैगंबर तमामु ला नुफ़रिक़ु बैन अहदिन मिन रुसुली, असां कंहिं में फ़र्क़ु कोन था कयूं, अलाह पाक पाण फ़र्क़ु करे जॾहिं ॿुधायो आहे त पोइ असां उहा ॻाल्हि कयूं था पिया, न त असांखे ख़बर कान्हे का। असां त ईअं चऊं बहितर आहे इनशा ताला साईं, छो जो नबी सॻोरे लाइ साईं केरु ॻाल्हाएसीं। अच्छा हाणे तव्हां ॾिसो त आयत हले थी पई, वाह त ना दाऊद ज़बूर आहे, ऐं ॾिनो असां दाऊद खे ज़बूर। हाणे हुननि खे भला हिननि खे को किताब मिलियो हूंदो या न मिलियो हूंदो या कीअं, उहो ज़िक्र कोन आयो। अलाह पाक जॾहिं दाऊद अलैहिस्सलाम जी ॻाल्हि कई त चई असां हिनखे ज़बूर ॾिनोसीं, ऐं ज़बूर असां लास्ट टाइम ॻाल्हि कईसीं त उन में
अलाह पाक जी तारीफ़ वग़ैरह जेके बि क़िस्म जो कलाम आहे अलाह पाक जो ॾाढो ख़ूबसूरत हूंदो, जंहिं हज़रत सां ज़िक्र थी चुको आहे इहो। बहरहाल हाणे त माना जे पखी पखण को फ़रिश्तो हूंदो या का ॿिया हूंदा त सभु माना मऊ थी वेंदा ॿुधण में, एॾो लुत्फ़ हूंदो हुनजे ॿुधण में, सुभान अलाह। त हाणे हीअ तव्हां ॿुधायोसीं लास्ट टाइम त भई हिकु आहे माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ त इहो, हीअ ॾिसो त हिन में 14 नाला आया आहिनि, हिकु सत ई ऐं मूसा अलैहिस्सलाम 63 में न 64 में ईंदो, पर ही 14 नाला आया आहिनि नबियुनि जा। क़ुर पाक में टोटल घणा नाला आया आहिनि? घणा नाला आया आहिनि नबियुनि जा टोटल क़ुर पाक में? नाला जेके क़ुर पाक में आयल आहिनि 25। 25 बिल्कुलु सही। ॿियो सूरह फुरक़ान में ईंदा नाला, माना 14 हिते अची विया। ठीकु आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त इन्हनि मां सभु रसूल न आहिनि, पर सभु नबी आहिनि। ॾिसो, जेको रसूल आहे उहो नबी ज़रूरु आहे, नबी आहे त ज़रूरी न आहे त रसूल हुजे। ठीकु आहे, इहो असां इंशाल्लाह लास्ट टाइम बि ॻाल्हि कई। अॻिते हलूं था पिया त मौज़ू इहो छाजे करे आयो त हिकिड़ो यहूदियुनि जो आलिम हो काब बिन अशरफ, ॿियो हुयो फ़ैखास बिन अमरू। हाणे हीउ काब ही बि लिखियो पियो अथव, काब ही बि लिखियो पियो आहे, काब बिन अहबार। ही काब बिन अहबार कहिड़ो? इहो बि हुयो इस्लाम खां पहिरीं यहूदी, पोइ दीन क़बूल कयईं। ॿियो जेको माण्हू चवंदा आहिनि न ख़ासि तौर ते साईं पोइ यहूदी जेके हींअर बि आहिनि, जेके सभु नेक आहिनि, सभई जेके पंहिंजे अलाह खे मञनि था, पंहिंजे नबी खे बि त मञनि था न, जेको कुझु बि, त पोइ ठीकु आहे। त पोइ ठीकु आहे, त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जेकॾहिं को यहूदी आलिम, हज़रत असां ज़िक्र कयोसीं अब्दुल्ला बिन सलाम, तमामु वॾो आलिम, काब बिन अहबार, इन्हनि जन इस्लाम क़बूल कयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे त कोन्हे चयो त तव्हांजो त दीन सीख आहे, तव्हां त पंहिंजे नबी सरगोरी खे मञो था पियो, त पोइ तव्हां सां त को मसइलो ई कोन्हे, तव्हां छो था ॿियो ईमान आणियो? हिननि ते ईमान आंदो यहूदियुनि, उन्हनि खे ईमानदार चयो वियो त ईमान आंदो अथऊं, ॿियनि खे चयो वियो त ईमान आणियो न त काफ़िर थी वेंदव। जेके माण्हू यहूदियुनि जी ॻाल्हि कनि था न, जेको आहे सूर, मां बार बार ज़िक्र कयो आहे त सूर बक़रे जी आयत 62, उहा माण्हुनि घणनि जेको आहे न पंहिंजा मतिलब कढी पंहिंजूं सोचूं आणे, क़ुर शरीफ़ क्लियर लॻो पियो आहे, हिस्ट्री लॻी पई आहे, नबी करीम सां सुनत लॻी पई आहे, उनते जेका माना सीरत मुबारक, सुनत चवां सीरत मुबारक, उन्हनि क़बूल कयो आहे ईमान यहूदियुनि। माना ईमान क़बूल करणु लाज़मी हो न नबी सगोरे ते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जंहिं ज़माने में नबी आहे उन नबीअ खे मञणो आहे, न त माण्हू काफ़िर आहे। भई यहूदी काफ़िर छो आहिनि जेकॾहिं ईसा अलैहिस्सलाम खे न मञूं त? छो जो नबी आयो उनखे न मञूं त माना उनजो कुफ़ुर कयूं, उनखे न मञूं। अलाह पाक उन खां पुछंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते जिन ईमान आंदो उन ज़माने में जेसिताईं हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुयो, उन खां पोइ जेके नबी उनजे ईंदा रहिया उन्हनि ते ईमान आणणो लाज़मी हुयो, हे त नबियनि खे क़तल कंदा रहिया। बहरहाल, त उन्हनि इहा घुर कई त जीअं क़ुर नाज़िल थिए, इहो असां ज़िक्र करे चुको आहियूं, त उन ते अलाह पाक उनखे चयो त यहूदियुनि त इन खां वधीक जेको आहे घुर कई पंहिंजे नबी मूसा अलैहिस्सलाम खां, उनखे चवनि था अलाह ज़ाहिर ॾेखार, त उन ते सज़ा बि उन्हनि खे मिली। त उन ते वरी जेको आहे हिकिड़े यहूदी चयो त इहो अदी बिन ज़ैद, त उहा बकवास कई त जेको आहे मूसा अलैहिस्सलाम खां पोइ कहते वही लथी न आहे, त अलाह पाक इहो ज़िक्र कयो त हे ॾिसो असां वही नाज़िल कई, ॾिसो रीज़न आहे न कंहिं ॻाल्हि जो, नूह अलैहिस्सलाम ते, उन खां पोइ नबी ते जीअं असां पढ़ंदा आया आहियूं, इहो सबबु हिन जो इहो आहे। ऐं हीअ जेके आहिनि न, ही ॻाल्हि इहा ही जेका ज़िक्र जितां निकितो, फ़क़ति सअलू मूसा अकबर मिन ज़ालिक, त मूसा अलैहिस्सलाम खां अञा हिन खां वधीक वॾो अकबर मां सुवाल कयो हुयो त असांखे छा कर, जेको असांखे जेको आहे न अलाह ॾेखार ज़ाहिर तौर करे, त पोइ अलाह हुनखे अची साइक वराइनि जेको आहे। उन खां पोइ हीअ असां हिनखे आख़िर में ॾिसंदासीं कंहिं ही सॼो ग्रामर आहे, हिनखे ग्रामर खे छॾियूं था, आयत सिखूं अञा। वही जेका आहे, वही जो जॾहिं ज़िक्र थिए थो पियो, त वही जे लफ़्ज़ जी माना छा आहे? इशारो करणु, या दिलि में का ॻाल्हि विझणु, या ॻुझे तरीक़े सां का ॻाल्हि करणु, या को पैगाम मोकिलणु। हा, इहे मौलाना मौदूदी बि इहा ई ॻाल्हि लिखी आहे। ठीकु आहे, ॿियनि तफ़सीरनि में बि ईअं आहे, कुझु में के लफ़्ज़ कीअं लिखियल आहिनि के, पर मक़सदु इहो आहे त वही जे लफ़्ज़ जी माना इहा ई आहे। ऐं अरबी जी ख़ुसूसियत इहा आहे त हिकिड़े वही में अलाह पाक मुख़्तलिफ़ तरीक़े सां नबी ॾे वही मोकिली आहे। पोइ चाहे इशारो हुजे, दिलि में का ॻाल्हि विझे,
या का ॻाल्हि कई हुजे ॻुझे तरीक़े सां जेका नबियुनि सां कई हुजे, या को नबियुनि खे पैगाम ॾिनो हुजे त तव्हां ही माण्हुनि खे चओ, कुल हु अल्लाह अहद, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां चओ। साईं ख्वाब जे ज़रिए त वही ईंदी हुई। उहो बि ईंदो आहे साईं, बिल्कुलु सभु तरीक़ा नी, उहो दिलि में का ॻाल्हि विझणु तरा ॾींहुं आहे, का ॻुझी ॻाल्हि करणु, ख्वाब जा तरीक़ा इहे। हाणे इन में छा आहे त वही जेका आहे हिकिड़े किताब में मूंखे तफ़सीर में 17 उन जा, मां तव्हांखे लास्ट टाइम ॿुधायो मुंहिंजे ख़्याल में स्लाइड मोकिलिया, 17 क़िस्म मिलिया। उन्हनि खे सभिनी खे अरबी जा नाला बि आहिनि। पोइ तव्हां जेको इहो ख्वाब वारी का चओ, रोया चओ, या उन खां अलावा इल्हाम थींदो आहे, ठीकु आहे। त मां उन्हनि जो जॾहिं सिंधी में माना लिखी पे आयतूं बि कुझु मिलियल हुयूं जिते जिते उहे इस्तेमालु ईअं थियल आहिनि, पर मूंखे ॾाढो वॾो कमु लॻो ऐं 2-3 ॻाल्हियुनि में अची मां मुंझी पियुसि। मूंखे अलाए छो उहे फिट न पियूं लॻनि, इन करे मूं स्लाइड ई कढी छॾी। अलाह बहितर थो ॼाणे, जॾहिं सम्झ में ईंदो पोइ ॿुधाईंदासीं। नाला वग़ैरह जेके बि आहिनि असांखे फ़िलहालु मुख़्तसर सम्झणो आहे। वही असां सभिनी खे ख़बर आहे त अलाह जे तरफ़ां हुकुम आहे, जेको आहे अलाह पाक जेको आहे नबियुनि खे मोकिलींदो आहे पंहिंजो न्यापो या मैसेज। वही मतलबु असां ॻाल्हायोसीं त क़ुर करीम आहे जेको तिलावत कई वञे जंहिंजी। हाणे जीअं ज़बूर आहे, जेका हज़रत ज़बूर नबी दाऊद अलैहिस्सलाम खे ॾिनो वियो, त इहा छा हूंदो? इहा वही मतलू हुई या ग़ैर मतलू हुई? इहा मतलू हूंदी, मतलू मतलू हूंदी, छो जो तिलावत थींदी न ज़बूर जी, ठीकु त सही आहे। किताब हुई। हा, सम्झो, उन खां पोइ हाणे अचूं था पिया पंहिंजी आयत नंबर 664 ते, ऐं तिलावत ॿुधूं पहिरियों साईं अलीला शाह साहिब खां, त हिनखे पोइ इंशा अल्लाह ताला मुकमल कयूं। أعوذ بالله من الشيطان الرجيم ورسلا قد قصصناهم عليك من قبل ورسلا لم نقصصهم عليك وكلم الله موسى تكليما صدق الله العظيم माशाअल्लाह। माशाअल्लाह से ॾाढो लुत्फ़ अची थो वञे, अल्हम्दुलिल्लाह। हाणे हिन में आयत में त रुसुलन रुसुलन, वाह बि हिते अथव, वाह बि हिते अथव, वाह हिते बि आहे रुसुलन ॿ दफ़ा आयल आहे, हिकिड़ो दफ़ो सम्झी वियासीं त हीअ बि सम्झ में अची वेंदी ॻाल्हि। ॿियो मूसा सां गॾु आयो आहे तकलीमा, दाऊद सां गॾु छा आयो? दाऊद अलैहिस्सलाम सां ज़बूर आहे। ज़बूर आहे, मूसा अलैहिस्सलाम सां गॾु तकलीम आहे। ज़बूर आहे जेको आहे ऐं तकलीम आहे, इन्हनि जी नस्बी हालत कहिड़ी आहे, एराबी हालत? ये साॻी आहे साईं। साॻी आहे सी, पर हिनखे चइबो छा, कहिड़ी हालत आहे, कहिड़ी हालत हूंदियूं नस्बी? साईं मरफू हा, मंसूब, साईं मंसूब। मनसूबा, ठीकु आहे। ऐं साईं ही मजरूर आहे, ही ॿ, ईअं न साईं? न साईं, बाक़ी साईं साईं ये वो मंसूब भी थींदो साईं, माशाअल्लाह बहितरीनु साईं, छो जो फतह अथनि है न, पता त न साईं। ॻाल्हि ई ख़तमु। कहिड़ो सवलो आहे साईं, मूंखे ॿुधायो, को ॾुखियो आहे? यकीन कयो, को ॾुखियो कोन्हे को। ठीकु, हलूं था अॻिते, ॾिसूं था हिनखे। ऐं साईं हिन जे मनसूब हुजण जो सबबु आहे, अॻिते सिखंदासीं, इन्हनि में बि ॻाल्हि आहे का। हलो, वरसुलन, हाणे हिन में ईंदो रसुल चइबो आहे, ही हिते हूंदो रसुल, मां रखियो कोन्हे, रसूल चइबो हिकिड़े रसूल खे, ठीकु आहे, पैगंबर, पैगंबर चइबो या नबी चइबो? रसूल न खे साईं, पैगंबर। पैगंबर, छो जो पैगाम थो आणे, पैगंबर, त उनजो जमो छा थींदो? रसूल हिकिड़ो पैगंबर, पैगंबर असां रो खे र कंदासीं त जमा थी वेंदो। ऐं अरबी में छा कबो? रुसुल, रुसुलुन माना पैगंबर। हाणे हिते लिखियलु आहे रुसुलन, हाणे रुसुलुन चवंदासीं त मरफू हूंदो, रुसुलन मनसूबा आहे न साईं, मनसूब छो आहे हुनखे पोइ ॾिसंदासीं। रुसुलन माना पैगंबर, या ईअं चइजे केतिरा ई पैगंबर। कद माना तहक़ीक़, कसस ना, हिना जो मतिलबु छा आहे? असां कयो, असां किसो बयान ॿुधायो। कयो। हुम, हुम माना उन्हनि जो, अलैका माना तो ते, अला माना, अला तो ते माना मथां, मथां ते, क माना तूं, तो मथां,
हाणे असां किसो ॿुधायो तो मथां, इहो सही आहे, इनखे चइबो तोखे ॻाल्हि साॻी आहे। तो तर्जुमो सिंधी जे हिसाब सां कबो न, ॿोली जे हिसाब सां। जॾहिं बि हर्फ़ जर ईंदो आहे उनजो तर्जुमो तव्हां पंहिंजी ॿोली में करे सघो था पिया। इहो क़ुर जो कानून आहे, अरबी जो कानून आहे, लैंग्वेज जो कानून आहे। ठीकु थियो। अलैक तोखे, मिन क़ब्ल, मिन माना खां, माना हिन खां, क़ब्ल माना पहिरीं। पहिरीं, हिन खां अॻु या पहिरीं। भई केतिरा ई पैगंबर आहिनि, तहक़ीक़ अलाह थो चए असां ॿुधायो तोखे उन्हनि जो किसो, उन्हनि जो हाल। हिन खां अॻे माना हिन आयत जेका हाणे लथी आहे, हिन खां अॻे हिन ॻाल्हि ॿुधाइण खां पहिरीं केतिरा नबी आया, तहक़ीक़ असां तोखे हिन जो किसो ॿुधाए चुका आहियूं। व रुसुलन लम नक्सुस हुम अलैक। ऐं घणा ई पैगंबर आहिनि, घणा ई पैगंबर आहिनि, तव्हां मक़सदु सम्झो था छा आहे मक़सदु? ईंदा न आहिनि जो न ॿुधायो आहे तोखे उन्हनि जो बयानु। माना पैगंबर त आहिनि जिन जो घणनि जो तोखे असां बयानु ॿुधायो आहे, घणा अहिड़ा आहिनि जिन जो असां तोखे बयानु न ॿुधायो आहे। आहिनि त सही, तोखे असां ॿुधायो कोन हिन जो ज़िक्र। ठीकु थियो। हाणे अॻिते थी ॻाल्हि हले, अञा आयत हले थी, कल्लम अल्लाह मूसा तकलीमा। ऐं कलाम कयो, कलाम कयो पास्ट टेंस मां थियो, माना गुज़री चुको। अल्लाह कंहिं कयो, अल्लाह असां चवंदा आहियूं अल्लाह है। ठीकु। मूसा, हज़रत मूसा अलैहिस्सलाम तकलीम आहे। तकलीम जो मतिलबु छा आहे? हिते कलाम आहे, कलाम सिंधी में बि कलाम चवंदा आहियूं, कलाम माना ॻाल्हाइणु। ॻाल्हायो मूसा अलैहिस्सलाम सां अल्लाह, कीअं ॻाल्हायई उहो ॻाल्हि ॻाल्हाए। ॿुधाए। कीअं ॻाल्हायई? जीअं ॻाल्हाइणु थींदो आहे। हिकिड़ो त ॻाल्हाइणु इहो हूंदो आहे त साईं तव्हां वेठा ॻाल्हायो मां वेठो ॿुधां, इहो ॻाल्हाइणु त न आहे। मां वेठो ॿुधां थो वेठो, पंहिंजे लेखे मुंहिंजा 2 कलाक थी विया आहिनि, साम्हूं को ॿुधे ई कोन थो पियो, ॻाल्हाइणु त न आहे। इहो त मां ॿुधायो आहे छड़ो। ॻाल्हाइबो इहो जो मां ॻाल्हि कई तव्हां ॿुधी, तव्हां ॻाल्हि कई मूं ॿुधी। क़ुर पाक कमाल कयो आहे हिन में लफ़्ज़नि जो न। कल्लम अल्लाह मूसा चई छॾिया त काफ़ी हो, अल्लाह से हुन सां कलाम कयो। मुकालमो मुकालमो मुंहिंजे ख़्याल में सही न थींदो, मुंहिंजे ख़्याल में तकलीम आहे, ही मस्तर आहे, माना ॻाल्हाइणु। हाणे ॻाल्हाइण में छा मुकालमो चइजे हिनखे? मतां हुजे, थी सघे थो मुकालमो। साईं बैक एंड फोर्थ। बैक एंड फोर्थ मुकालमो चई सघिजे थो मुंहिंजे ख़्याल सां। इकबाल साहब तव्हां सही था चओ पोइ, या त यानी बाक़ाइदा ॻाल्हाइणु माना बैक एंड फोर्थ मुकालमो। हा, माना अलाह पाक मूसा अलैहिस्सलाम बाक़ाइदे मुकालमो थियो आहे। अलाह साईं ॻाल्हायो आहे, हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॿुधो आहे, मूसा अलैहिस्सलाम ॻाल्हायो आहे, हज़रत अलाह साईं ॿुधो आहे ऐं जवाबु ॾिनो आहे। कमाल ॻाल्हि खे था न अलाह साईं ॻाल्हायो मूसा अलैहिस्सलाम, मूसा उहो अलैहिस्सलाम। उहो हा, मुकालमो चइबो न। मुकालमो ठीकु आहे, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। पर मुकालमे में मूंखे इहो ख़दशो ईअं हुयो, पर तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, इहो सिंपल रखिजे हिनखे। हा, तव्हांजी ॻाल्हि सही आहे साईं रशीद साहब। मुकालमे जो हिकिड़ो मतिलबु बहस मुबाहिसा थींदो आहे। हा, छो जो उहो ईअं हा, थींदो त तव्हांजो उहो ख़दशो सही आहे, पर उनजो ही मतिलबु जेको साईं पिया चवनि हा उहो इकबाल रखियो। साहब ऐं नईम हा साहब, न इहो, हा जेको आहे सो बैक एंड फोर्थ ॻाल्हाइणु। हा इहो ठीकु आहे, तव्हांजी ॻाल्हि साईं बिल्कुलु माशाल्लाह हिनखे चई सघिजे थो पियो। मुकालमो कयो आहे बाक़ाइदा अलाह पाक मूसा अलैहिस्सलाम सां, माना ईअं नथा चओ त पोइ कंहिं अलाह साईं कंहिंसां कीअं ॻाल्हाईंदो साईं, अलाह कंहिंसां कीअं ॻाल्हाईंदो। ऐं जंहिं ते असां वटि ॻाल्हाइण जो त हाणे इहो क़ुर पाक ॿुधाए छॾियो आहे। बाक़ी ॿिया लफ़्ज़ जेके न हुन में क़ुर पाक इहो मतिलबु वठो अथऊं त अलाह जेको आहे अलाह साईं केरु चवंदा त साईं इबादत घणी कयो, बुज़ुर्गनि सां रखो त तव्हांखे अलाह जी ज़ियारत थींदी। मां हिकिड़ी मस्जिद ते लिखियो अचे साईं अॻे फ़साद घणा आहिनि, वरी तव्हां कहिड़ी ॻाल्हि कई आहे हिते साईं, मथो ठाहे न जो त भई हिन अलाह खे ॾिसंदो पर केरु ज़ियारत कंदो अलाह जी? अलाह खे ज़ियारत करे सघे थो आहे माण्हू? कीअं था करे सघूं? बहरहाल साईं इहे वॾा मसइला आहिनि जेको आहे पंहिंजी जाग चवनि था, पर हीअ ॻाल्हि क्लियर कजे आयत जी त कलाम कयो अलाह मूसा अलैहिस्सलाम। ठीकु। हाणे इन में मां अॼु तफ़सीर हिकिड़े में ॾिठो त हिन में ॿिया नबी बि अची वञनि था पिया।
पर उहो मां हिते ज़िक्र कोन थो कयां, छो जो उहा नई ॻाल्हियूं थींदियूं, असां आयत खे सिखूं बसि। ठीकु आहे। कलम पास्ट टेंस आहे, यो कलेम, ही या छा थो ज़ाहिर करे? कोई ॿुधाईंदो? ही पास्ट टेंस आहे, हिनखे छा चवंदा आहियूं असां अरबी में? युकलम माना साईं, कलम युकलम माना ॻाल्हायो। हा, बहितरीन। कलम, कलम माना हा, यो कलम माना ॻाल्हायो त थींदो कलम हाज़ुर बि थी सघे थो ऐं मुस्तक़बिल में। जी जी। बहितरीन, माशाल्लाह से लाजवाब। त हिनखे अरबी में असां चवंदा आहियूं मादी, फेल मादी, फेल। हिनखे चवंदा आहियूं फेल जेको ॿिन्ही में लॻंदो आहे, प्रेज़ेंट ऐं फ्यूचर में। ॿुधायो। ॿुधारे, ही इन्हनि ॿिन्ही खे गॾे छा चइबो? फेल मादी ऐं फेल मुदारे, ॿिन्ही खे गॾे चवंदासीं हिकिड़ो दर। दर सिंधी में चइजे दर। दर खे अरबी में छा चवंदा आहियूं? सभिनी खे ख़बर आहे। कप्ता शरीफ़ वेंदा आहियूं त हुन में कहिड़ा हूंदा आहिनि? दरनि खे छा चवंदा आहियूं? अबवाब। अबवाब, दर। ऐं हिकिड़े दर खे चवंदा आहियूं बाब, बाबे सलाम चवंदासीं। बाब माना दर। ही दर आहे हिकिड़ो, दर ई न दर। माना जॾहिं मादी जो फेल अचे ऐं मुदारे हुन सां गॾु अचे त उन में जेको बि फेल हुजे, हिते कलम आहे, सुभाणे को ॿियो हूंदो, फतह हूंदो, नसर हुजे, कहिड़ो बि हुजे, उहे जॾहिं ॿई असां रखंदा आहियूं गॾु न, हुनखे छा चवंदा आहियूं? बाब। उन असां बाब खे नालो ॾींदा आहियूं। कप्ता शरीफ़ में बाब न साईं, कहिड़े बाब में वञो? बाबा मां हिन बाब ते बि, बाबे सलाम ते असां दाख़िल थींदा आहियूं। अदा बाबे जेको आहे इहो बाबे फहद जेको आहे, को ॿियो हुजे बाबे मलक, मां त हिते तव्हांजो बि इंतज़ारु कंदुसि, तव्हां हितां ईंदो, महिरबानी करे हलूं हितां, तव्हां मोटंदासीं हुन बाब खां। ठीकु आहे साईं। माना साईं बाब थोरो इहो दर, चेट ते ॾिसिजो साईं। जिते बाब खे चेट न, चेट चे- चेट में ज़रूरु चेट वञो ते, हा, क्या ॻाल्हि? साईं। जी साईं। आयत में तकलीम आहे, मफ़ूल साईं, मफ़ूल मुतलक ते पोइ ईंदासीं। इहो इहो बिल्कुलु माना मफ़ूल मुतलक जी जेको आहे उहो त वरी माण्हू मुंझी वेंदा। बिल्कुलु सही तव्हांजी ॻाल्हि आहे साईं। हिनजी उहा जेको फंक्शन छा आहे उहो असां पोइ ॾिसंदासीं। साईं जो चवणु मतिलबु इहा त साईं त हीअ अलाह पाक हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ हिते इस्तेमालु कयो आहे जेको हक़ीक़त त मुबनी आहे। ठीकु आहे न, हा मज़दर आहे इहो, मफ़ूल मुतलक थी विया, हिनखे पोइ ॾिसंदासीं। अलहमदुलिल्लाह ही ठीकु तव्हांजी पॉइंट आहे साईं, बहितरीन। त हाणे हिनखे असां सम्झूं था पिया त कलम इहो कलिम, इहो इहो छा थींदो गॾिजी करे? हे गॾिजी करे छा थींदा? बाब। बाब। बाब छो थींदो आहे गॾिजी करे? ही ॿई आहिनि छा? ही इस्मन, फेल आहे या हर्फ़ आहिनि? साईं इस्म आहिनि। फेल। फेल। कलम माना ॻाल्हायो, को कमु थो थिए, कलम ॻाल्हायो, हुन ॻाल्हायो। इहो कलिम फेल। हू ॻाल्हाए थो या हू ॻाल्हाईंदो। हाणे ठीकु थियो। माना ही मादी, हे हाज़िर ऐं मुस्तक़बिल, मुदारे। मादी ऐं मुदारे, हर फेल जेको हूंदो मादी हूंदो, हुनजो मुदारे हूंदो। भई जुमिले में जंहिंसां ॻाल्हायूं। अच्छा, ॿी ॻाल्हि हिकिड़ी सही हिते त असां कयूं था, आयत ते अचूं त पिया चो वठिते हिकिड़ी, मां अॼु किथे जाइ पर थोरो सही ध्यानु ॾींदो प्लीज़। ही त असां ॻाल्हि कईसीं बाब जी, अलहमदिल्ला इहो वरी असां रिपीट कंदासीं इनशा अल्लाह ताला। ही सूर माइदा जीअं शुरू थींदे न, त हाणे असां बाब खे खणंदासीं अॻिते घणो। इस्म असां काफ़ी हिनखे माना कोशिशि कई आहे सम्झाइण जी। अच्छा, उन मां किथे जेको थोरो साईं सभु ध्यानु ॾिजो महिरबानी करे। त किथे लिखियलु हुयो त क़ुर शरीफ़ में जेके आयतूं आहिनि उहे ॼण जुमिला आहिनि। मूंखे ॾाढो ख़ौफ़ आहे, चई यार केॾो इहो माण्हू ग़लति ॻाल्हि था चवनि। त क़ुर जी आयतूं ॼण जीअं जुमिलो आहे, तव्हां हुनखे ईअं चई सघो था पिया त ॼण जुमिलो लिखियलु आहे। इहो साईं सही आहे? इहो गुनाह न आहे साईं? कोई ॿुधाईंदो? ईअं गुनाह चई कीअं सघिजे थो थींदो क़ुर जी जुमिला आयत में? खे? जी साईं। साईं गुनाह कीअं थींदो? जुमिला आहिनि साईं। कीअं साईं? कीअं साईं? क़ुर जी आयत खे जुमिलो चइबो सिंधी वारो? हा साईं, छो न। बिल्कुलु साईं, पक? हा हा पक साईं। बहितरीनु साईं, हा बहितरीनु, बिल्कुलु। कोई गुनाह कोन्हे को।
छो जो क़ुरान असांखे जेको ॿुधाए थो इहे जुमिला आहिनि, हीउ जुमिलो न आहे। ऐं कलाम कयो अलाह मूसा अलैहिस्सलाम सां, हे पूरो जुमिलो आहे। कोई गुनाह कोन्हे को हिन में। त के आयत खे चइजे छो जो तव्हांजे अॻिते हलंदासीं त जॾहिं ग्रामर वारनि खे सम्झनि इहो जुमिलो। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त अंग्रेज़ी में तव्हां जेको जुमिलो ठाहींदा न उन में पहिरियों कंहिं माण्हू जी ॻाल्हि कंदा पोइ जुमिलो ठहंदो आहे। जेको कमु कबो आहे न उहो आख़िर में ईंदो आहे या विच में ईंदो आहे। जीअं अहमद रेसाइटेड क़ुरान, मां ईअं चवंदो रेसाइटेड क़ुरान अहमद, इहो मां जुमिलो चवंदो कॾहिं तव्हां कोई जुमिलो साईं ॾेखारे छॾियो जंहिंमें तव्हां कमु तव्हां पहिरियों चवंदा हुजो। वेंट स्कूल आहे, अहिड़ी अंग्रेज़ी साईं मुंहिंजी थी सघे थी, मां सम्झां तव्हां मूंखे जी न हूंदी। वेंट स्कूल आहे। एट फूड इन द मॉर्निंग, भई आई एट फूड इन द मॉर्निंग या एट आई फूड इन द मॉर्निंग तव्हां चवंदव कॾहिं, अरबी में थी सघे थो। इहो असां पोइ सिखंदासीं। पोइ इते ईंदो आहे त जॾहिं फेल सां जुमिलो शुरू थिए त हुनखे चवंदा आहियूं जुमिला फेलिया। जेको नॉर्मल जुमिला थींदा आहिनि सभिनी लैंग्वेज में हुन में इस्म जीअं ईंदो आहे हुनखे चवंदा जुमिला इस्मिया। ग्रामर वारा ख़ुदि चवंदा आहिनि इहो। त इन करे क़ुर पाक जी कंहिं आयत खे जुमिलो चवणु गुनाह कोन्हे को। ठीकु, हलो वक़्तु आयत ते 164 थी वई। 165 रसूलन वरी पैगंबर जी ॻाल्हि आहे। पैगंबर मुबशरीन व मुंज़िरीन, पैगंबर छा आहिनि? उहे थींदा आहिनि ख़ुशख़बरी ॾींदड़, मुबशर व मुंज़िरीन ऐं ख़बरदार कंदड़। ले अल्लाह जीअं न रहे माण्हुनि जो छा, ले अल्लाह छो त जीअं ईअं चए यकून हुजे लिन्नास माण्हुनि मथां। हाणे न मोमिननि जी ॻाल्हि आहे, न काफ़िरनि जी ॻाल्हि आहे, न ईसाइनि जी, न यहूदियुनि जी, न मुस्लमाननि जी। रसूल केॾे ईंदा आहिनि? मुस्लमाननि ॾे ईंदो आहे रसूल, या यहूदियुनि ॾे या ईसाइनि ॾे ईंदो आहे रसूल? इंसान इंसाननि ॾे ईंदो आहे। त रसूल जी जॾहिं अलाह इहो क़ुर में इहो कमाल आहे। मां चवां कॾहिं कॾहिं मां सोचींदो आहियां नंढड़ी लेवल ते न तदबर इहो आहे त तव्हां क़ुर में का ग़लती कढी नथा सघो। हीअ त असां नंढड़ी ॻाल्हियूं था सिखूं पिया साईं। वैसे तव्हां सम्झो था जेके वेठा आहिनि वॾा वॾा आलिम थिया वेठा आहिनि जेका पंहिंजे दीननि जा क़ुर पाक उन्हनि खे वणे थोरी थो। हू त ॾींहं राति कोशिशि कंदा कंदा ग़लती कढूं। अलाह जी त चैलेंज आहे न त कढो, नथा कढी सघनि। रसूल जी ॻाल्हि आई त जेकॾहिं रसूल मिली विया आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल अलाह चए हा इन इंसान जे बजाए असां यहूदीन ऐं ईसाइनि ॾे मोकिलिया, पोइ ॿिया चवनि हा त मुस्लमान निपता आहियो या मुस्लमान करण आयो या कुझु बि थियो आहे, कीअं माना इहो हिकिड़ो अजीब थी वञे हा ॻाल्हि। पर अलाह पाक क्लियर पैगंबर ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ख़बरदार कंदड़ कंहिंखे आहिनि? माण्हुनि खे। माण्हू जेको उन्हनि ते ईमान आणींदो उहो मुस्लमान थी वेंदो। ॻाल्हि ख़बर ले अल्लाह यकून लिन्नास, ही ॾाढी तमामु ख़तरनाक जेको आहे न ही ऐं माना ख़तरनाक ईअं चइजे सम्झाणी जे लाइ त जेको अलाह पाक हिन आयत में चयो आहे न नबीन जो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। कहिड़ो? ले अल्लाह यकून लिन्नास अल्लाह हुज्जतुन बाद रुसुल। बाद माना ॾिसो बाद माना छा पोइ। इन माण्हुनि जो इहो आहे त जॾहिं अलाह मुबशिरीन हूंदा आहिनि, मुंज़िरीन हूंदा आहिनि, ख़बरदार कंदड़। टिजाणींदड़ बि मुनासिब न आहे, ख़बरदार कंदड़। त माण्हुनि जो जीअं न रहे अलाह ते को बि हुजत। सुभाणे अलाह पाक ते चवनि आख़िरत में त आख़िरत में अलाह पाक चए त तव्हां हीअ ग़लतियूं कयूं न, ईअं असांखे ॿुधाइण वारो त हुयो ई कोन। असांखे हिकिड़ी ख़बर असांजे पहाड़ी वाड़ी में ॾिठो, माण्हुनि खे वॾनि खे ॾिठो, असां ईअं कयो हा को असांखे हिदायत ॼाण वारो हुजे हा त पोइ त ॻाल्हि न मञूं असां त पोइ त असांजो ॾोह। तॾहिं जेको ॾोह जंहिंजो हूंदो उहो ॾोह मञींदा फ़ा तरफ़ बि ज़ब पंहिंजे गुनाहनि खे मञींदा त असांखे गुनाह कया आहिनि। पर हिन में छा आहे त रसूल अलाह पाक मोकिलींदो आहे त जीअं जेकॾहिं रसूल जेको न मञींदो हुकुम त जॾहिं अलाह उनखे पुछाणू कंदो ऐं उनजी सज़ा मिलंदी त पोइ उहो ईअं न चई सघंदो त को मूं वटि आयो कोन हो। त अलाह रसूल माना हुजत मुकमल कंदा आहिनि अलाह जे तरफ़। ठीकु।
त हिते लिखियो जेको मां चवां पियो न रसूलुन, इहो हिकु रसूल, रुसुलुन रसूल घणा, हीउ रुसुलनि जेको आहे हिनखे असां जमो कंदा आहियूं, पर हिनखे हिन जो लफ़्ज़ ॿियो आहे, इहो हिनखे सम्झण लाइ पोइ अञा वक़्तु खपे। ईअं मां नोट न करे छॾियो त कॾहिं जीअं ख़बर पइजी सघे त ॾिसूं आहे हिनखे। अच्छा, उन खां पोइ ॿी कहिड़ी ॻाल्हि आई आहे, हिते असां 2-3 मिंट पिया हिनखे हिते के 165 खे पढ़ूं था पिया, पोइ कान अलाह अज़ीज़न हकीमा, ऐं आहे अलाह। कान जो मतिलबु छा आहे? सिंधी में कान में मतिलबु छा थींदो? ऐं आहे अल्लाह ज़बरदस्त। हुयो। असल माना छा थींदी अथई हिनजी? कान माना हे पास्ट टेंस आहे, छो जो पहिरें अखर ते बि फतह, आख़िरी अखर ते बि फतह आहे। इहो फेल इस्म त न आहे, वर्ब बि न आहे, त इहो जॾहिं फेल थींदो त इन फेल जो मतिलबु छा थियो? जंहिं ते पास्ट टेंस आयो ऐं मुदारे त आहे कोन हींअर जो, आहे त लफ़्ज़ ई कोन हिन में, या त हिन में आहे कोन, पर हीअ आहे पास्ट टेंस। आहे कान सही लॻे, मां सही थो चवां? पास्ट टेंस आहे। अलाह जे करे साईं अलाह आहे थी जे वियो। करे आहे थी वेंदो। ऐं उन खां अलावा जेकॾहिं आसमान जो ज़िक्र हुजे त आसमान रंग हुनजो नीरो आहे, त उहो बि कान इस्तेमालु कंदा। कान समा, आसमान हुयो नीरो न, उहो बि थी वेंदो आसमान आहे। जेका यूनिवर्सल फैक्ट आहे, अरबी वारा उनखे कान लिखंदा आहिनि। तॾहिं ई दुआ में छा हूंदो आहे? जज़ाक अल्लाह, जज़ाक, जज़ा छा आहे? पास्ट टेंस आहे। शफ़ा कल्ला, अलाह तोखे शफ़ा ॾे, सिहत ॾे, इहो छा आहे? पास्ट टेंस आहे। समी अल्लाह लिमन हमिद, समय जो मतिलबु छा आहे? समय जेको ॿुधाईंदो, समय अल्लाह लिमन हमिद माना असां ॿुधो रुकू में पढ़ंदा उथणो कोन पियो। ॿुधो ॿुधी वरितो, ॿुधी छॾियो, ठीकु आहे, ॿुधो। छो असां हिनखे पास्ट टेंस कीअं था चऊं? ॿुधे थो छो था चऊं अलाह? छो समय खे असां ईअं छो था चऊं त अलाह फतह ॿुधी? साईं, जी साईं, मम्मी ते फतह थी अचे इन करे। एग्ज़ैक्टली। सीन ते पहिरें अखर ते बि फतह, मीम जे विच ते न ॾिसबो आहे, परवाह न आहे। पास्ट टेंस में विच ते जेको आइन कलिमो आहे, विच वारो अखर, टे अखर थींदा आहिनि न, 3 अखरनि में विच वारे अखर ते कहिड़ी बरकत हुजे हुनखे छॾे ॾिबो, हुनखे न ॾिसबो आहे। पहिरीं अखर, आख़िरी अखर, समय सीन ते छा आहे? फतह। ऐन ते छा आहे? फतह फतह। ॿिन्ही ते फतह थी त इहो कहिड़ो टेंस थी, माना कहिड़ो फेल थींदो? अलमादी, फेलुल मादी। मादी जो मतिलबु छा आहे? समय माना ॿुधो, अलाह ॿुधी वरितो, माना दुआ या सा लिमन हमिद, जंहिं बि उनजी कई तारीफ़ ऐं शुक्र, अलाह ॿुधी वरितो, डन। ईअं न त अलाह उतां जी ॿुधे थो पियो, पोइ किथे बिज़ी आहे त मथां को ॿुधे, हाणे ॿुधे या पोइ ॿुधंदो, नो। अलाह लाइ डन, समय अल्लाह लिमन हमिद, केॾी ज़बरदस्त दुआ आहे, केॾो कॉन्फिडेंस अची थो वञे, अलाह ॿुधी वरितो बसि। रब्बना वलकल हम्द, या रब्बना लकल हम्द, वरी तारीफ़ था कयूं, रब्बना असांजा रब, लकल हम्द, तारीफ़ या शुक्र आहे तुंहिंजे लाइ। कंहिं लाइ आहे? ॿुधी तूं ई वरितो त आहे बि तुंहिंजे लाइ न। केॾो मज़ो आहे नमाज़ में, डायरेक्ट ॻाल्हि थी थिए। कान अल्लाह अज़ीज़न हकीमा, ऐं अल्लाह आहे निहायत ग़ालिब, हिकमत वारो। हकम या हुकुम, ही हकम छा थींदो? कहिड़ो फेर आहे? मादी साईं, ऐं या हुकुम, या के फतह हिकिड़ी ईंदी, ग़लती थी वई ॿ। ही कहिड़ो थींदो? इहो साईं मुदारा। मुदारे, मुदारे, ठीकु आहे। ऐं मुदारे, मादी ऐं मुदारे फेल जॾहिं गॾिजी वेंदा आहिनि त उन्हनि खे असां चवंदा छा आहियूं? बाब, मफ़ूल, बाब। बाबुल इफ़ाल जो। हा उहो साईं, हा, बाब जो नाला काफ़ी आहिनि उहे, अच्छा, पर ही जेको आहे न, वर्ब जा फॉर्म आहिनि 10, हूअं 11, पर असां 10 पढ़ंदासीं, जेको असांखे उतां पढ़ायो आहे 10। 10 मां पहिरियों जेको बाब आहे न, उन पहिरें बाब में 3 अखर हूंदा, वधीक न हूंदा। हकम, घणा अखर आहिनि? घणा अखर थिया आहे? 3
ॿ टे टे फेल में अखर ई टे ई सम्झो, ॿिया पोइ सम्झंदासीं जेका हूंदा त फ़िलहालु छॾे ॾियो हुनखे। कान छा आहे ही फेलो, पर जी फेलो त हिन में अखर घणा आहिनि, हींअर ॿ पिया ॾियनि। हीअ काफ़ ही अलिफ हे नून, कान ही अलिफ कीअं आयो हिते उहो वरी अञा सिखणो आहे पोइ, ठीकु आहे। ऐं हाणे ही छा थियो, कान सां फेल मादी सां मुदारे कहिड़ो ईंदो आहे, हिते आयो आहे ओहे, ही छा आहे वाह या कून, या कून, ही छा आहे, हीअ कून छा हूंदो, ही मादी हूंदो या मुदारे हूंदो, मादी हूंदो। मुतारे हा मुदारे हूंदो साईं, हाँ जी मुदारे छो मुदारे हूंदो साईं, छो जो ही पहिरें अखर या जेको आहे न साईं, ही मुदारे जी निशानी आहे, कान यकून या कान, इहो असां अॻिते ॾींहुं पढ़ंदासीं, उहो मुदारे साईं सही थो चए, कान यकून इहो ॿई गॾिजी करे छा थींदा, कान फेल मादी यकून फेल मुदारे ॿई गॾिजी करे छा थींदा, बाब। हाणे हिन बाब जो नालो छा हूंदो उहो पोइ ॾिसंदासीं। हकम या हुकुम इहो बाब आहे, हिन बाब जो कहिड़ो बाब हूंदो हिन जो पोइ ॾिसंदासीं। ऐं जॾहिं टे अखर असां खणंदा आहियूं त घणा बाब हूंदा हिन में, घणा बाब हूंदा आहिनि टोटल, छह, छह छह, बसि इहो यादि करिणो आहे, टे अखर छह बाब डबल, ठीकु थियो। अॻिते हलूं था पिया, ही ॿ लफ़्ज़ तमामु अहम आहिनि। क़ब्ल माना क़ब्ल न चवंदो असां, क़ब्ल पहिरीं सिंधी में चवंदा आहियूं, बाद पहिरीं बाद पहिरीं, बाद बि सिंधी में चवंदा आहियूं, पोइ या बाद में पोइ, ठीकु आहे न, बाद बाद जो बाद माना बि बाद ई थी वई, छो जो सिंधी जो लफ़्ज़ आहे इहो। हाणे हदीसुनि में रसूलनि जो तइदादु, हज़रत अबू गफ़र रज़ी अल्लाह खां आख़िरी स्लाइड आहे हिकु ॿ, कंहिं पुछियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो, या रसूल अल्लाह, इहो साईं असां लास्ट टाइम कवर कयोसीं न न कयोसीं न साईं, या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूल केतिरा आहिनि, हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाबु ॾिनो त 313, या हुन चयो त मां 313 ॿुधो, अलाए 315 ॿुधो, मुंहिंजे घणे क़दुरु मां 313 ॿुधो आहे, इहो किताबनि में ईअं थो चए, घणे क़दुरु 313 फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन, हीअ जेको ब्रैकेट में आहे न, माना ईअं न आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, नऊज़ बिल्लाह मिना कलमा कुफुर कुफुर नबाशत, ईअं न त नबी करीम फरमायो 313 या 315, न न न न, हज़रत अबू ज़र साईं फरमायो त नबी करीम फरमायो 313, पोइ वरी चयो त हुन में लिखियलु आहे किताबनि में त मथां अची 315 चयो, जो मूंखे पक नथी बीहे, थोरी मूंखे विसरियो थी वञे, 313 कंफर्म आहे, छो जो ॿिया रावी आहिनि हुन में 313 ई आहे। ऐं जॾहिं नबियुनि बाबति पुछियो वियो त नबी करीम फरमायो त नबीअ घणा आया आहिनि कुल, 1,24,000 ख़बर आहे, ठीकु आहे, 1,24,000। हाणे इहे हदीसूं हे बारक अथव, हिननि हदीसुनि बारकनि में इहा अथव, इहा सभु शइ, ठीकु आहे। हाणे पोइ उहा 166 आहे त इहा असां पोइ इंशा अलाह ताला पढ़ंदासीं। तव्हां ॾिसो केॾो हिन में इहे ॾाढियूं तमामु अहम टॉपिक हलनि था पिया, पर असां पंहिंजे हिते सेशन खे ख़तमु था कयूं पिया, छो निमाज़ जो टाइम थींदो हूंदो। हाणे असां हिते इंशा अलाह ताला दुआ घुरूं था अलाह पाक खां, त अलाह पाक खां दुआ आहे त अलाह पाक असांखे क़ुर पाक खे सिखणु सम्झणु ऐं उन ते हिदायत अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं जेकॾहिं सिखण ऐं सेखारण में का ग़लती थी आहे त अलाह सी पंहिंजे रब सां माफ़ करो। आमीन या रब्बुल आलमीन। ओवर टू सही नईम साहब, मां स्क्रीन शेयर बंदि थो कयां। रिकॉर्डिंग बंदि कयो नहीं। हा जज़ाकल्लाह ख़ैर साईं। आमीन या कंहिंजो को रब्बुल आलमीन। सवाल हुजे पुछी सघे थो, पर टाइम